बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अल हयाउ शुअबतुम मिनल ईमान। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त हया ईमान जो हिकिड़ो वॾो शोबो आहे, वॾी शाख आहे। शोबतुन में जेको तनवीन आहे ॿ पेश आहिनि, इहा ताज़ीम जी आहे, माना वॾो हिस्सो आहे। ईमान जो वॾो शोबो आहे हया। हिते हिकिड़ो सवाल थिए थो त हया जेको आहे, जंहिंखे पाण शर्म चवंदा आहियूं, उहो हिकु जिबिली आहे, माना हिकिड़ी यानी अल्लाह पाक जे तरफ़ां हर इंसान खे हिकिड़ी पैदाइशी हिकिड़ी शइ ॾिनल आहे। उहा कंहिं में वधीक आहे, कंहिं में घटि आहे। ऐं जेके जिबिली शयूं हूंदियूं आहिनि, ख़िलक़तनि अल्लाह पाक जे तरफ़ां हूंदियूं आहिनि, उहे गैर इख़्तियारी हूंदियूं आहिनि। त हिते ईमान जा जेके शोबा ॿुधाया विया आहिनि, ईमान जूं शाख़ूं ॿुधाई वियूं आहिनि 70 खां वधीक, इहे त यानी इन्हनि जो इंसान खे मुकल्लफ़ बनायो वियो आहे, इंसान खे हासिल करे। हालांकि ॿिए हंधि क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमाए थो, ला युकल्लिफुल्लाहु नफ़्सन इल्ला वुसअहा। अल्लाह ताला बंदे खे उन शइ जो यानी मुकल्लफ़ कोन बनाईंदो आहे, उहा शइ हिन जे मथां लाज़मी कोन कंदो आहे जेका इंसान जे वस में न हुजे। त हीअ त ग़ैर इख़्तियारी शइ आहे। इन जो जवाबु आहे त हया जा ॿ क़िस्म आहिनि। हया हिकिड़ो आहे हयाए उर्फ़ी या लुग़वी, ॿियो आहे हयाए शरई। हयाए उर्फ़ी उनखे चइबो आहे त हिकिड़ो माण्हू यानी हिकिड़ो कमु मुआशिरे में यानी बुरो सम्झो थो वञे, त उन खां हिमत टुटी वञणु, इन ॻाल्हि जे करे जो माण्हू मूंखे मलामत कंदा। हिकिड़ो कमु अहिड़ो आहे जेको मुआशिरे में माण्हू उनखे सुठो कोन था सम्झनि। हाणे इंसान चए त भई हाणे जेकॾहिं आऊं इन मुआशिरे में इहो कमु कंदुसि त पोइ माण्हू मूंखे मलामत कंदा, माण्हू मूंखे बुरो चवंदा। इन करे हिमत टुटी थी वञे, चए थो मूंखे हिमत कान थी थिए जो आऊं इहो कमु करियां, चाहे उहो कमु जेको आहे शरअन मतलूब हुजे, शरअन बुरो न हुजे बल्कि शरअन मतलूब हुजे। मिसाल जे तौर ते यानी हिकिड़ो माण्हू आहे, जीअं आहे मग़रिबी मुआशिरो आहे, बेदीन मुआशिरो आहे, जंहिंजे अंदरि जेको थो सुवारी रखणु, ॾाढ़ी रखणु जेको आहे, उहो उनखे मायूब थो सम्झो वञे। हाणे हिकिड़ो माण्हू चए थो त भई ठीकु आहे, आउं सम्झां थो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे, बल्कि वाजिबु आहे, करणु घुरिजे, पर माण्हू मूंखे टोकूं हणंदा, माण्हू मूंखे जेको थो मलामत कंदा, इन करे मूंखे हिमत कान थी थिए। इनखे चइबो आहे त हिनखे हया आहे, पर हयाए उर्फ़ी आहे, इहो हयाए शरई कोन्हे। हयाए शरई छा आहे, जेको मतलूब आहे उहो आहे, अच्छा ईअं ई मिसाल ॿियो औरतुनि जो मिसाल आउं ॾियां। हिकिड़ो मुआशिरो आहे जंहिंमें पर्दो कोन्हे, औरतुनि में पर्दो कोन्हे, बेपर्दगी आहे। हाणे का औरत चए थी त मूंखे ख़बर आहे त भई पर्दो फ़र्ज़ु आहे, पर हिते जेकॾहिं आउं पर्दो कंदुसि त का बि औरत हिते पर्दो कान थी करे। हाणे जेकॾहिं आउं पर्दो कंदुसि त औरतूं जेके आहिनि मूंखे मलामत कंदियूं, औरतूं मूंखे घटि वधि ॻाल्हाईंदियूं, त इन करे मूंखे हिमत कान थी थिए पर्दो करण जी। त शरअन त मतलूब आहे, शरअन त अल्लाह ताला चए थो सुवारी रखो, इहो वाजिबु आहे, सुन्नत कान्हे, वाजिबु आहे। न रखंदा त हर वक़्तु गुनाह में रहंदो, पर चए थो त जेको त मूंखे जेको आहे न माण्हुनि जी मलामत जे करे, माण्हुनि जे यानी टोकुनि जे, माण्हुनि जे चवण जे करे हिमत कान थी थिए। इनखे चइबो हया। हयाए पर इहो हया कहिड़ो आहे, हयाए लुग़वी, हयाए उर्फ़ी आहे, इहो मतलबु कोन्हे शरीयत में। ॿियो आहे हयाए शरई। ओ उनजी तारीफ़ इहा आहे त शरअन अल्लाह पाक वटि हिकिड़ो कमु नापसंदीदा आहे, हिकिड़ो कमु अल्लाह पाक वटि नापसंदीदा आहे। उन शरई जेका नापसंदीदा कमु आहे, उन खे अल्लाह पाक वटि मलामत जे ख़ौफ़ खां छॾे ॾियणु ऐं उनखे हिमत न थिए। जेकॾहिं करण जो कमु त उनखे हिमत नथी थिए, तां हीउ जेको थो बुरो कमु करियां, सुभाणे मूंखे अल्लाह पाक जे साम्हूं बीहणो आहे। हाणे अल्लाह रब्बुल आलमीन खे आउं कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि। जेकॾहिं आउं इन गुनाह में मुब्तला थी करे मरी वञा त सुभाणे आउं अल्लाह पाक खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि। इहो आहे हयाए शरई।
या अल्लाह मूंखे सुभाणे तुंहिंजे साम्हूं मरी करे हाज़िरी ॾियणी आहे, तो वटि सभु कुझु लिखिजे पियो, तूं मूंखे ॾिसी पियो ऐं छा 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 करियां पियो, छा छा चवां पियो। सुभाणे तो वटि मूंखे जेको हिसाब किताब जे लाइ पेश थियणो ऐं तोखे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदो। अल्लाह पाक वटि मलामत जे ख़ौफ़ खां इंसान जेको आहे सो गुनाह खे छॾे ॾे ऐं फ़राइज़ ऐं वाजिबात खे अदा करे, त पोइ चाहे उर्फ़नि जेको न केतिरो बुरो हुजे, उर्फ़नि माण्हू हिन खे बुरो सम्झंदा हुजनि। मिसाल जे तौर ते हिकिड़ो माण्हू मग़रिबी मुआशिरे में आहे, हीअ सुहारी रखियल आहे, पर मग़रिबी मुआशिरे में सभु माण्हू ॾाढी कूड़नि ऐं हिनखे सुहारीअ खे बि जेको ऐब जे नज़र सां ॾिसनि पिया। त हाणे इन में जेको सो हाणे मुआशिरो त हिनखे चए थो त या ॾाढी कूड़े जर, तूं ॿियनि जहिड़ो थी वञ, ताकी माण्हुनि में तूं जेको ॾिठो न थी माण्हू तोखे, पर हीअ चए थो त अल्लाह वटि कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि। सुभाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हौज़े कौसर ते मूंखे मुलाक़ात थींदी, ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ऐं अल्लाह पाक खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि। इन करे चए थो त न छा बि थी पए, केतिरियूं बि टोकूं लॻनि, केतिरियूं बि चथरूं थियनि, केतिरी बि मलामत थिए, मूं ते आउं सहण जे लाइ तयारु आहियां, पर आउं कॾहिं बि जेका सुहारी कोन कूड़ींदुसि। हिकिड़ी औरत आहे जेका अहिड़े मुआशिरे में पर्दो करे पई जंहिं मुआशिरे में पर्दो बिल्कुलु कोन्हे। हाणे उहा औरत चए थी त न, भले ही सॼी दुनिया जूं औरतूं जेके आहिनि मूंखे बुरो चवनि, छा बि चवनि, केतिरियूं बि टोकूं हणनि, मूंखे छा बि चयो वञे, पर आउं जेकॾहिं पर्दो खोले छॾियां ऐं इन्हनि बेहया औरतुनि वांगुरु जेको थो बेपर्दा थी करे यानी मर्दनि में हलां, त इहा शइ जेका आहे ठीकु आहे, मुआशिरे में त बज़ाहिर ई माण्हू मूंखे सुठो सम्झंदियूं त असां जहिड़ी थी वई, पर अल्लाह पाक वटि सुभाणे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि। इन खे चइबो हया शरई, इहो मतलबु आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको फरमायो अल हया शुअबतुम मिनल ईमान, इन मां इहो हया मुराद। सूफ़िया किराम वटि वरी हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह उहे फरमाईंदा त हया छा आहे, इंसान अल्लाह ताला जी नेमतुनि खे सोचे ऐं पंहिंजे गुनाहनि खे कोताहियुनि खे सोचे, इंसान जी तबियत में जेका कैफ़ियत पैदा थिए थी, उन कैफ़ियत जो नालो हया आहे। अल्लाह जूं नेमतूं वेठो सोचे, मुंहिंजे रब मूंखे हीअ बि नवाज़ियो, हीअ बि नवाज़ियो, हीअ बि नवाज़ियो, वरी पंहिंजो किरदारु ॾिसे त आऊं अल्लाह जे हुक्मनि सां छा कयो आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़नि सां छा कयो, मुंहिंजे दिलि में दीन जी केतिरी अहमियत आहे, ऐं छा अल्लाह खे मुंहुं ॾेखारींदुसि। त इहा कैफ़ियत हिकिड़ी पैदा थिए त रब पाक त मूं ते हर नेमत कई आहे, पर आऊं अल्लाह पाक जे हुक्मनि खे टोड़ियां पियो, आऊं गुनहगार आहियां, त इन सां जेका कैफ़ियत पैदा थींदी। सूफ़िया इकराम फरमाईंदा, हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह सूफ़िया जा सरदार आहिनि, उहे फरमाईंदा त उन कैफ़ियत जो नालो जेको हया आहे अल्लाह ताला। ऐं इहो हया जेको आहे उन जे करे इंसान गुनाह खां तौबा करण में जल्दी कंदो, गुनाह जे थी वियो उन खां जल्दी तौबा कंदो ऐं वरी आईंदे गुनाह खां बचण जी कोशिशि कंदो। ऐं इहा एॾी वॾी ज़बरदस्त शइ आहे जेका पूरे दीन ते हलाइण जे लाइ इंसान खे कुवत ॾींदी। ऐं ईअं जहिड़ो गाॾीअ जे लाइ पेट्रोल जी ज़रूरत आहे, ईअं इंसान जे दीन ते हलण जे लाइ हया जी ज़रूरत आहे। अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे बि तौफ़ीक़ अता फ़रमाए इन ते अमल करण जी, अव्हां खे पूरी उम्मत। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना आतिना फिद दुनिया हसना फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। व सल्लल्लाहु तआला अला हबीबी मुहम्मद व आलिहि व सहबिहि आमीन। सुब्हानल्लाह।